ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाकिम खान जो किरदार कयो आहे। असांजो सिंध टीवीअ ते न्यूज़ सॉफ्ट सीरियल दौलाप मथे महीने जी 10 तारीख़ आनियर थींदो। उन में मुंहिंजो 10 महीने जी 10 तारीख़ ते दौलाप ड्रामो असांजो सॉफ्ट सीरियल हले पियो। उनमें मुंहिंजो मलूक जो कैरेक्टर आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, शुरू में कुछ क्लिप मूं रखा जैमें काज़ी साहब जो क्लिप हुयो, ॿियो इजाज़ मल्हा जो। उन जे मुताबिक़ दौलाप ड्रामे जी नई अपडेट 10 महीने जी 10 तारीख़ यानी 10 महीनो बीजी चुको आहे। तव्हांखे ख़बर आहे हाणे 10 तारीख़ ते ॿुधायो वञे पियो दौलाप जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। बिल्कुलु दोस्तों, दौलाप जी कंफर्म ख़बर अची चुकी आहे। तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। दौलाप ड्रामे जी कंफर्म ख़बर इहा आहे त 10 महीने जी 10 तारीख़ ते पहिरीं एपिसोड स्टार्ट थी वेंदी। जी हाँ दोस्तों, काफ़ी रिसर्च खां पोइ ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, इजाज़ मल्हा पंहिंजी ज़बानी ऐं काज़ी साहब बि पंहिंजी ज़बानी चयो आहे ऐं अञा कोशिशि में लॻा पिया आहियूं असां पकी रिपोर्ट अचे तव्हां सां शेयर कयूं।